कला मंदिर मुंबई तव्हां दर्शकन लाइ खणी आयो आहे सस्पेंस कॉमेडी नाटक हल त हलूं। नाटक हल त हलूं लाइट संभाले रहा आहिनि श्रीचंद माखीजा, बैक स्टेज श्रीचंद माखीजा SP मेघाणी, म्यूजिक जूली तेजवाणी। नाटक में भाग वठंदड़ कलाकार आहिनि मिस्टर पंजाबी जय हीरो, काठमडीअ वारो राकेश, मिसेस पंजाबी जूली तेजवाणी ऐं हिन नाटक जी हिदायतकार आहे जूली तेजवाणी। त पेश आहे सस्पेंस कॉमेडी नाटक हल त हलूं। हेलो, आप मिस नैना, दिस इज मैं कोई इम्पोर्टेंट केस स्टडी कर रहा हूँ एंड आई डोंट वांट टू बी डिस्टर्ब, ओके? ऑफो, मुझे चलो तो मैं कोई इम्पोर्टेंट केस स्टडी कर रहा हूँ। छाछे, मिस्टर चावला जो फोन है? ओके, कनेक्ट मी द लाइन। हेलो मिस्टर चावला, पंजाबी स्पीकिंग। कि ठीक है ना? हाँ, हुकुम कयो। अच्छा, वो तो केस पर वो तो 5 साल पुलाड़ो केस है ना? काई गाल है रियो बिंदा केस पिया। अरे छाजी मिस्टर चावला, जॾहिं केस पंजाबी जे हथ में हुजे त जीत पंजाबी जे क्लाइंट जी थींदी आहे। बस हींअर तव्हीं बेफ़िक्र थी सुम्ही पओ, हींअर जागण असांजो कमु आहे। ओके, बाय। गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग। तवी रमन पंजाबी, करेक्ट? सरनेम पंजाबी मगर आयो सिंधी। अगेन करेक्ट। प्लीज टू मीट यू। तमाम मुझसे मिलना है। अचण न अचण जो सवाल ही न पियो थे नी। अचण ते दिल भी ॾाढी हुई ऐं न अचण जो कोई सबब भी कोन हो, सो हलियो आयुसि। सो मां कंहिं बि क्लाइंट सां बिना अपॉइंटमेंट जे कान मिलंदो आहियां, छो जो मुंहिंजो रेगुलर ऑफिस में मुंहिंजा क्लाइंट्स पिया अचनि वञनि, असुल फुर्सत ही कान पई मिले ऐं हीअ ऑफिस भी मूं इन करे वरिती आहे। मतलब त मथे खणण जी भी फुर्सत कान अथव। यू सी, तव्हां पंहिंजे सेक्रेटरी खे जेके इंस्ट्रक्शन ॾिना मां सभु ॿुधी वरिता। छा चयो? सभु ॿुधी वरितव? हा। तव्हीं हिते घणे वक़्त खां आहियो? 1.5 कलाक खां। 1.5 कलाक खां? तव्हां दुखी छो था थियो? माफ़ी अचण जी काई ज़रूरत कान्हे। मुंहिंजो वक़्तु तमामु मज़े में गुज़रियो। ऐं त मां अकेलो हुयुसि कान नी। तो ॿियो कहिड़ो तव्हां सां गॾु? तव्हांजा किताब शाह, शेक्सपियर, टैगोर, वंडरफुल, मज़ो अची वियो। थैंक्स फॉर द एप्रिसिएशन। पर ॾिसो, हूं त मूं वटि वक़्तु बिल्कुलु कोन्हे, पर मां तव्हांखे अपॉइंटमेंट ॾेई सघां थो पियो। वाइदे में तव्हीं कंदा छा आहियो? मां सेल्समैन हुउसि। सेल्समैन? कंहिं ज़माने में। खैर छॾियो उन्हनि ॻाल्हियुनि खे। हिकु ॻाल्हि ॿुधायांव, हीअ मुंहिंजी 30 सालनि जी कचरी उमिरि में 5टीं नौकरी आहे। व्हाट? इंक्लूडिंग पार्ट टाइम। तव्हां तो काफ़ी एक्सपीरियंस माण्हू पिया लॻो।
या तो उनखे ख़बर जंहिंखे एक्सपीरियंस हूंदो नी। हाणे हाणे छॾियो ॿियनि जी ॻाल्हियुनि खे ऐं अचो पंहिंजी ॻाल्हि ते। असीं जे कॾहिं मंगल ॾींहुं मिलूं था? मंगल न हलंदो। छो? मंगल ॾींहुं छा आहे त मां जंगल वेंदो आहियां। जंगल? हू खणी? न काट कटण। ओ एनीवे बाय द वे तव्हां मुंहिंजो नालो छा ॿुधायो? अञा ॿुधायो त कान आहे, पर तव्हांजे रिक्वेस्ट करण ते ॿुधायां थो। प्लीज़। मुंहिंजो नालो आहे विजय, विजय काठ मॾीअ वारो। वॉट मॾीअ वारो? काठ मॾीअ वारो। ॻाल्हि ईअं आहे त अबनि ॾाॾनि जो वापारो लकड़े जो, काठ कपण, मार कुट, दंगो फसाद, उन धंधे में इहो सभु कुझु हलंदो हो। पर अॼुकल्ह इहो सुठो नथो लॻे। कोई बि सभु माण्हू काठ मॾीअ वारो पिया करे सघनि। तव्हां हिन झंझटनि में न पइजो। तव्हां त मूंखे सिर्फ़ु प्यार सां विजय करे सघो। वी फॉर विजय। तव्हां मूंखे इहो ॿुधायो त तव्हां मूंसां कॾहिं न मिलणु चाहियो? मान साईं, तव्हां मूंखे इहो ॿुधायो त तव्हां मूंसां कॾहिं न मिलणु चाहियो? असीं जेकॾहिं छंछरु ॾींहुं मिलूं तव्हांखे कोई एतिराज़ त कोन्हे? ईअं त मूंखे मंगल ते बि एतिराज़ कान्हे, पर छा आहे जो मंगल ॾींहुं अबनि ॾाॾनि जी रीत मूजिबि जंगल वञिणो पवंदो आहे। जीअं लाल साईं जा पुॼारी हर जुमे ते दरिया ते वञनि पलो पाइण, तीअं त मंगल ॾींहुं मिलूं। उन खां पहिरीं ॾिसो, मां तव्हांखे मंगल खां सवाइ ॿियो कंहिं ॾींहुं बि अपॉइंटमेंट नथो ॾेई सघां। माफ़ कजो, तव्हां मूंखे डिसअपॉइंट कयो आहे। आई एम सॉरी। पर मां सॉरी न आहियां नी। सच पुछो त मूंखे पाण जब थो लॻे। सोचो, तव्हां त गजब जा लापरवाह माण्हू था लॻो। मां त तव्हां लाइ छा छा सोचियो। तव्हां त बिल्कुलु अजीब माण्हू आहियो। मां भायां थो तव्हांखे का गुझी तकलीफ़ आहे। साईं मुंहिंजा, असां ॿिन्ही जी तकलीफ़ हिकिड़ी आहे नी। जेका तकलीफ़ तव्हांखे आहे उहा ई असांजी आहे, ऐं असांजे हूंदे तव्हांजी तकलीफ़ तव्हां वटि रहे त तव्हां असांजे अजाया पैसा छो था ख़र्च कयो? चङो मां हलां थो। झूलेलाल। तरसो तव्हां छा चयो? मां तव्हां ते छा ख़र्च करे रहियो आहियां? पैसा पैसा रोकड़। यू मीन टू से मां तव्हां ते पैसा ख़र्च करे रहियो आहियां? ऑफ कोर्स, तव्हां असां ते पैसा ख़र्च करे रहिया आहियो ऐं तव्हां असांजा झूना क्लाइंट आहियो। मिस्टर काठ कुठीअ वारा। काठ मॾीअ वारो। ओके मूंखे त कुझु सम्झ में कोन थो अचे। मां भायां थो असां में हिक ॿिए जो अॼु दिमाग़ खाई रहिया आहियूं। राम 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 राम। ॾिसो, मां मगज़ कोन खाईंदो आहियां। मां वैष्णो आहियां, प्योर वेजिटेरियन। न मुंहिंजो मतिलबु उहो कोन हो। आई मीन टू से हेल ताईं मां सम्झी रहियो हुउसि त तव्हीं मुंहिंजा क्लाइंट आहियो ऐं कंहिं केस जे सिलसिले में मूंसां मिलणु था चाहियो। साईं मुंहिंजा किसो जरा उल्टो आहे। तव्हां असांजा क्लाइंट आहियो ऐं तव्हां असां सां मिलणु था चाहियो। मिस्टर काठ कुठीअ वारा। काठ मॾीअ वारो। ओके तव्हीं ज़रा साफ़ ॿुधायो त तव्हीं आख़िर आहियो के? तव्हीं बि जरा साफ़ ॿुधायो त तव्हांखे बिल्कुलु बि ख़बर कान्हे त मां। पर बि ख़बर पवंदी कीअं? छो न पवंदी? अरे बाबा, जेसि ताईं तव्हां मूंखे ॿुधाईंदा कोन तेसि ताईं कीअं ख़बर पवंदी? थी वियो न घुटालो। तव्हां त मुंहिंजे बारे में टी जो की सोचींदा हूंदा, पर माफ़ कजो, मां बि छा कयां। मूंखे ज़रा आदत आहे बक करण जी। इहा आदत एतिरी त ख़राबु आहे जो साम्हूं वारो छा पियो बके इहो ॿुधियो करे छॾिया। कॾहिं सोचींदो आहियां त माण्हू मूंखे काठ मॾीअ वारो बदिरां बक करे छॾे। तव्हां वटि चमचो आहे? चमचो? यस। स्पून। खैर, चमचो न आहे त हू पेपर न ई बि हलंदो। ही दही ऐं हीअ माखी आहे। जॾहिं हेड़ी गंभीर सिचुएशन पैदा थींदी आहे तॾहिं हिननि शयुनि जे वरताइण सां काफ़ी फ़ाइदो थींदो आहे। इन करे ही शयूं हमेशह पाण सां गॾु रखंदो आहियां। हिननि शयुनि जे खाइण सां दिमाग़ में काफ़ी फेरींदी आहे ऐं अकुल जो घोड़ो सौ जी रफ़्तार सां डोड़ लॻंदा आहे। मिस्टर बकिया काठ मॾीअ वारो। ओके मिस्टर काठ मॾीअ वारो। मिस्टर काठ मॾीअ वारा,
हीअं न मूंखे तव्हीं ज़रा साफ़ साफ़ ॿुधायो त तव्हीं आख़िर आयो केरु? मां मिस्टर बंदूकाला जी जॻह ते आयो आहियां। ओह, आई सी। अच्छा, यू मीन टू से तव्हां राय एंड मुंशी कंपनी मां पिया अचो? हो, मां राय एंड मुंशी कंपनी मां पियो अचां। इहे ॿई नाला तव्हांखे ज़रा अजीब कोन था लॻनि? हिकु त मिस्टर राय ॼण विद्या भवन वारो, ॿियो मिस्टर मुंशी कलम वारो। मतलब त तव्हीं राय एंड मुंशी कंपनीअ में नौकरी कंदा आहियो? एग्ज़ैक्टली। ऐं तव्हांखे मंथली रिपोर्ट ॾियण आयो आहियां। असांजे कंपनी वारा तव्हांखे फ़ोन करे चवण वारा हुआ त मां अची रहियो आहियां, पर एज़ यूज़ुअल हू शायदि फ़ोन करणु भुलिजी विया। यू मीन टू से तव्हीं मंथली रिपोर्ट पढ़ण आया, राइट? हाँ। जस्ट अ मिनट, मिस्टर बंदूक वाला किथे आहे? हू हिते कान्हे। हिते कोन्हे त किथे आहे? मथे। मथे? मथे यानी मथे सुर्ग में वापस अचणो कोन्हे। कोली वारा जे दंगे फसाद में संदसि खून थी वियो। 62 नंबर बस जो लास्ट स्टॉप कान्हे उते, पर तव्हां उते कॾहिं न वञो, ॾाढी ख़तरनाक एरिया अथव। मूंखे ख़बर आहे। जीअं कोयलनि जी दलालीअ में हथ कारा, तीअं मुंहुं बि कारो। मुंहुं न, सिर्फ़ु हथ कारा थींदा आहिनि। तीअं असांजे धंधे में हमेशह जान जो जोखम रहंदो ई आहे। जस्ट अ मिनट। हेलो, राय एंड मुंशी कंपनी, मैं स्पीक टू मिस्टर मुंशी। अच्छा, मुंशी जी खुद ही बात कर रहे हैं? हाँ, पंजाबी स्पीकिंग। हाँ, वो आपकी कंपनी से कोई मिस्टर कटपीस वाला करके आए हुए हैं। कटपीस वाला न, काट मडियारा विजय। असांजी कंपनीअ में हिकु ॿियो बि शख़्स कटपीस वाला जे नाले सां कमु कंदो आहे। जेकॾहिं वरी गड़बड़ थी त वरी क्वेश्चन सिचुएशन वरी अलाए छा। ओके ओके, कोई मिस्टर काट मडी वाला करके आए हुए हैं। हाँ, वो कह रहे हैं कि आपकी कंपनी में डिटेक्टिव हैं। होशियार हैं? लगता तो नहीं है, खैर होंगे। हाँ हाँ, वो उन्होंने मुझे मिस्टर बंदूक वाला के बारे में बताया, सुनकर काफ़ी दुख हुआ। आई सी। ओके, थैंक यू वेरी मच। ही तो मुझे बॉस है। वेचारे खे पंहिंजी प्रेस्टीज जो ॾाढो ख़्यालु आहे। मूंखे ख़बर आहे। ठीकु आहे, हाणे त ख़ातिरी थियव नी। अरे हा, हिननि तव्हांखे ॿुधायो हूंदो त मां 20 सालनि खां प्राइवेट डिटेक्टिव जी नौकरी कंदो आहियां। ऐं हीअं वॾा मसइला हीअं चुटकी वॼाईंदे हल कया अथऊं। कीअं? मूंखे ख़बर आहे। छा? उहो ई जेको तव्हांजे बॉस ॿुधायो त तव्हां इहे वॾा मसइला हीअं तव्हां ॻाल्हाइजो नी हेॾो हीअं। हा हा, हीअं चुटकी वॼाए हल कया अथई। ऐं इहो सच बि आहे। हूअं त पंहिंजी तारीफ़ पाण न करणु घुरिजे, पर अॻिलो सुञाणींदो न हुजे त माण्हूअ खे पंहिंजी तारीफ़ पाण करणी घुरिजे। ॾिसो नी, मां शिकिल मां डिटेक्टिव लॻा थो न नी। इहा ई त असांजे धंधे जी खूबी आहे। करियो कुझु, लॻो कुझु ऐं माण्हू ॿियो कुझु। मिस्टर खोट खुटिया काठ मडियारो। ओके ओके, मिस्टर काठ मडीअ वारो, तव्हांखे कीअं ख़बर पई त मां हिन ऑफिस में आहियां? तव्हांजी ऑफिस में त मुंहिंजी रेगुलर ऑफिस जी एड्रेस आहे न। एतिरे में भुलिजी विया नी त मां डिटेक्टिव आहियां, डिटेक्टिव। मिस्टर पंजाबी, तव्हांजी वाइफ हर छंछर ते कुकिंग क्लास ते वेंदी आहे, ठीक 8:30 बजे। तव्हांखे ड्रॉप करे हिते ईंदा आहियो ठीक 12 बजे, करेक्ट? समझी वियुसि। हींअर तव्हीं पंहिंजी रिपोर्ट पढ़ंदा? ऑफ कोर्स, उन लाइ त आयो आहियां। तव्हां लाई खाईंदा? लाई? हा, सिंधु नगर मां घुराई आहे। माफ़ कजो, हीअं वक़्तु खा जी आदत तव्हांखे जरा अजीब लॻंदी। हा, त असांजे मरहूम दोस्त मिस्टर बंदूकाला तव्हांखे अगली रिपोर्ट में छा ॿुधायो? इन जी ख़बर तव्हांखे त हुजणु खपे न घटि में घटि। बाक़ी ही केस तव्हांखे मिलियो कीअं आहे? इन जी रिपोर्ट बिल्कुलु नेगेटिव ऐं तव्हांजा शक यानी कि डाउट्स बिल्कुलु बेबुनियाद आहिनि। मिस्टर खुटिया काठ मडियारो। ओके ओके, मिस्टर काठ मडीअ वारा। मिस्टर बंदूक वाला जा शक बेबुनियाद
या मुंहिंजी तुसे मिस्टर बंदूकवाला जी रिपोर्ट नेगेटिव या मुंहिंजो शक बेबुनियाद आहिनि, इहो तव्हीं कहिड़े आधार ते था चओ पिया? इन जो दारो मदार इन ॻाल्हि ते आहे त तव्हांजा शक यानी कि डाउट्स कहिड़े क़िस्म जा आहिनि? मिस्टर काठ बकीअ वारा। काठ मडीअ वारो। ओके मिस्टर काठ मडीअ वारा, तव्हीं इहो कहिड़े बेस था चई सघो? साईं मुंहिंजा इन जो दारो मदार इन ॻाल्हि ते आहे त तव्हांजा शक जेके आहिनि उहे कहिड़े क़िस्म जा आहिनि? मिस्टर बकिया तव्हीं मज़ाक त नथा करियो? साईं असांखे मज़ाक करण जी आदत ई कान्हे, पर इत्तफ़ाक़ कॾहिं कॾहिं असां खां मज़ाक थी वेंदो आहे। खैर छॾियो न ॻाल्हियुनि खे, हिकु ॻाल्हि ॿुधायांव, इहो जेको शक आहे न शक ॾाढो मीनिंगलेस लफ़्ज़ आहे ऐं इन लफ़्ज़ जो वजूद उन माण्हूअ लाइ आहे जेको शक करे थो। मिस्टर बकिया तव्हीं रिपोर्ट पढ़ण जो छा वठंदा? लाई लाई आई मीन उन लाइ त आया नी मिस्टर पंजाबी, लाई ॿिए दफ़े खाईंदासीं। हा त तव्हां इहो ॼाणणु चाहियो था त ओ माई गॉड ही माखी ॾेई पना मां जरा पना लॻड़े था तव्हां ते साईं लाई खाओ लाई ओ खाओ सिंधू न कराई अथव। लॻे थो माखीअ जी बोतल खुली रहिजे न करे पननि खे माखी लॻी वई आहे ऐं सभु पाण में चुंबड़ी पिया आहिनि। मूंखे सचमुच ॾाढो दुख आहे। मां तव्हां कहिड़े मुंहं खां माफ़ी वठां? यानी त तव्हां मूंखे माफ़ करे सघो था? यानी त मां इहो चवणु चाहियां थो त मूं तव्हांखे माफ़ कयो बसि। हाणे महिरबानी करे जिन पननि खे माखी न लॻी आहे उन्हनि खे पढ़ो। हा रिपोर्ट लिखंदड़ विजय काठ मडीअ वारो। सबुर सब्जेक्ट मिसिस पंजाबीअ ते नज़र रखण। मिसिस पंजाबीअ ते न, मिसिस पंजाबी जे हलत चलत ते नज़र रखण। साॻी ॻाल्हि आहे नी। तारीख़ 1 अप्रैल। मुंहिंजो हिन केस में पहिरियों ॾींहुं हूंदो। अॻियां बि कुझु आहे या न रिपोर्ट में? आहे नी जाम कुझु आहे। पढ़ो। वक़्तु सुबुह जा 10:48 मिसिस पंजाबी घर खां ॿाहिरि निकिती, कैम्प्स कॉर्नर तां टैक्सी पकड़ी। बस साईं इहो कमु ॾाढो वठ काठियो आहे। ज़रा सोचो त सही, तव्हीं के छोकिरीअ जो पीछो कंदा हुजो। व्हाट नॉनसेंस? मां के छोकिरी जो पीछो? फर्ज़ करियो तव्हीं के छोकिरीअ जो पीछो कंदा हुजो ऐं उनखे टैक्सी मिले पर तव्हांखे न मिले त असांजे धंधे में त मोटर कार कोन रख। पागल त कोन थिया। मुंबई शहर में अगले के पार्किंग जो मौक़ो मिले ऐं तव्हांखे न मिले त? ओके अॻिते उहा स्ट्रेंथ सिनेमा तरफ़ वधी, कोलाबा सुपरमार्केट में दाख़िल थी। 5-10% ॾिठईं। आख़िर हिकिड़ो उड़को डायल लेदर जो पर्स वरितईं। कहिड़े रंग जो? भूरे रंग जो। उन मथां गंदो प्लास्टिक जो ॻाढ़ो गुल लॻल हो। मूंखे त लॻे थो के मिर्गियल मगरमच्छ जी चमड़ीअ जो ठहियल आहे। तव्हांजो कहिड़ो रायो आहे? मुंहिंजो रायो धूड़ आहे। मिस्टर काठ कुठा, तव्हां ईअं चई मुंहिंजे ज़ाल जी पसंदी जो अपमान करे रहिया आहियो। आई एम सॉरी, मां बैकग्राउंड त नथो ॿुधायां, जेको आहे सो इहो ई आहे। पॉसिबल आहे, पर जंहिं ॾींहं खां उहो हिन नए लफड़े में पई आहे तंहिं ॾींहं खां संदसि पसंदि ई फ्री हुई आहे। अलाए कहिड़ियूं बेकार शयूं पई पसंदि करे। ऐं कल्ह त कारी जीन्स में पाए घुमे। मथां कुझु बि न। शट अप, माइंड योर ओन बिजनेस। अभी रिपोर्ट पढ़ो। पर भी तव्हांखे जीन्स पसंदि कान्हे छा? तव्हांखे पसंदि आहे छा? इन में मुंहिंजी पसंदि ऐं नापसंदीअ जो त सवाल ई नथो थिए नी। जंहिंखे वणे सो पाए, जंहिंखे न वणे सो न पाए। असां छो टिया खड़दी टीका टिप्पणी कयूं? पर बि तव्हांखे कान वणंदी आहे? हा त उहो तव्हां ॿाहिरि निकिरी। हा किथां? सुपरमार्केट मां। टैक्सी पकड़ी, लोकेशन हैंगिंग गार्डन। अभी वाह, हिन एक प्लेट स्पेशल स्वामी घुराई।
Now what the hell this special Swami is now? दही माखी लाए, माखी मथा जाफर जो चूरन, उन सां गॾु तरियल मद्रासी पापड़, that is hell, that is special Swami. तव्हांजी ज़ाल खे ॾाढो वणंदो आहे, मूंखे बि ॾाढो वणंदो आहे। जेतोणीकि ॻाल्हि रिपोर्ट खां ॿाहिरि आहे, तव्हांखे आइसक्रीम वणंदी आहे? हाणे ये आइसक्रीम विच में किथां अची वई? तव्हां प्लीज रिपोर्ट पढ़ो। हाँ। वक्त 11:17 लोकेशन म्यूजियम जे वेझो अपोलो बंदर साम्हूं हिकु शाही इमारत जंहिं ते लिखियलु आहे गेट वे ऑफ इंडिया। उते बि करे छा पई करे? कुझु बि न, बसि हुन बिल्डिंग तरफ़ निहारे रुॻो ॾंद कढी खिलण लॻी। मूंखे रिएक्शन सुठो लॻो। ॾिसो, तव्हांखे शायदि ख़बर न आहे, शादीअ खां पोइ मां पहिरियों दफ़ो हुनखे उते ई घुमाइण वठी वियो हुयुसि ऐं हुन कंस्ट्रक्शन जे बारे में मूं ई खेसि ॿुधायो। पर तव्हां इहो चई मुंहिंजो अपमान करे रहिया आहियो इनडायरेक्टली। इन हालत में मां करे बि छा थो सघां? बिना टीका टिप्पणीअ जे रिपोर्ट पढ़ी सघो था। हा हा। ऐं पोइ हूअ कंहिंजो इंतज़ारु करे रही हुई, बराबरि? न, हूअ उते बि जख मारे रही हुई। जख? What do you mean by जख? जख? Nonsense. Exactly. जख माने nonsense. मिस्टर बकबकिया। काठ मडियाड़ो। ओके। हू ते बि करे जख मारे रही हुई, इहो तव्हीं कहिड़े बेस ते था चई सघो? छो जो हुन ते चणा वरिता। चणा? पंहिंजे खाइण लाइ? कबूतरनि खे खाराइण लाइ। ऐं तव्हांखे ख़बर आहे त माण्हू कबूतरनि खे चणा कॾहिं खाराईंदो आहे? इहा बि ॻाल्हि मूं ई खेसि सेखारी हुई त जॾहिं टाइम पास करणो हुजे त कबूतरनि खे चणा खाराइजनि। ऐं वरी ईअं बि कहिड़ो, छा त क्लाइमेट हो, वाह। हाणे हिन क्लाइमेट जो रिपोर्ट सां कहिड़ो वास्तो? आई एम सॉरी माज़रा, मालूम आहे छिकिजी वियुसि। मिस्टर खुटखुटीअ वारा। काट मडीअ वारो। ओके मिस्टर काट मडीअ वारो। मां तव्हांखे पैसा पंहिंजी ज़ाल जे हलत चलत ते नज़र रखण जा थो ॾियां, न कि क्लाइमेट ते छिकजण जा। मूं पहिरीं चवंदा सॉरी। ठीकु आहे, अॻिते। हा। 1:25 उहा म्यूज़ियम मां ॿाहिरि निकिती ऐं रीगल सिनेमा में दाख़िल थी। पिक्चर जो नालो जस्ट अ मिनट। वो जंहिं वक़्तु सिनेमा में दाख़िल थी उन वक़्तु तव्हीं हुनजे पुठियां हुआ की न? ऑफ कोर्स हुयुसि नी। तो पोइ हूअ टिकट वठी दाख़िल थी या बिना टिकट? हा, टिकट त वरिता ई नी। थिएटर में बिना टिकट वञण ॾींदा आहिनि। पर इन जो ज़िक्र त तव्हां रिपोर्ट में कयो ई कोन्हे। इट इज़ नॉट सो इम्पोर्टेंट। ऑफ कोर्स इट इज़ इम्पोर्टेंट। जे हुन टिकट वरितई त घणी वरितई? हिकु। यू मीन टू से हूअ पिक्चर ॾिसण लाइ अकेली वई हुई? अकेली, बिल्कुलु अकेली। भूत जहिड़ा। पिक्चर बि बिल्कुलु वाहियात हुई। ऐं सच पुछो त उन खां पोइ बि उन खां वाहियात पिक्चरूं ॾिठी अथई। ऐं जिंजा नाला ईंदा अॻिते रिपोर्ट में। पिक्चर ॾिसण खां पोइ हुन सॼे ॾींहं में ॿियो कुझु कोन कयो? बसि ईअं ई गुज़ारे। मिस्टर काटकुठा, अलाए छो एतिरो सभु ॿुधण खां पोइ बि मुंहिंजो पंहिंजी ज़ाल मथां पूरो विश्वास आहे। त पोइ हिकु ॻाल्हि पुछांव, तव्हां असांजी कंपनीअ खे छा लाइ हेॾा पैसा ॾियो? हिन में अहिड़ी का बि ॻाल्हि कान्हे जंहिंमें हिन ते शक करे सघिजे। मिस्टर बकबकिया, हिन में छा आहे ऐं छा न आहे इहो मूंखे तव्हां खां वधीक ख़बर आहे। छा ग़लति आहे ऐं छा सही आहे। तव्हां कुझु बि वेठा चओ, पर तव्हांजे डाउट्स में ज़रो बि सच कान्हे। इम्पॉसिबल। मूंखे पक आहे त शादी खां पहिरीं हुनजो कंहिंसां रस्तो हुयो। उहे शायदि तव्हां ई त कान हुआ। हिन सवाल जो जवाबु ॾियण लाइ मां ॿधल न आहियां। ठीकु आहे, त ॿिए सवाल जो जवाबु ॾियो। तव्हांखे ख़बर ई जेकर हिन ॻाल्हि जी त तव्हां हिन सां शादी छो कई? बसि दिलि अची वई ऐं दिलि खां मजबूर थी वियुसि। भला तव्हांजी पहिरीं मुलाक़ात किथे थी? बैंक में। अॻिते चओ। वो बैंक में रिसेप्शनिस्ट हुई। बाली बोली, मासूम। मुंहिंजे हिकिड़े दोस्त मुंहिंजी हुन सां मुलाक़ात कराई हुई। धीरे धीरे मुलाक़ातूं वधी मोहबत बणिजी वियूं, कुझु ख़बर ई कान पई। मूंखां उस पिक्चर नाटक वग़ैरह ॾेखारिया ऐं बसि पोइ मूं ग़लती कई। छो? छा थियो? जो मूं हुन सां शादी कई। शुरू में त कुझु महीना ॾाढे सुख ऐं शांतीअ सां गुज़रिया, ॾाढे प्यार मज़े में। पर हिकु ॾींहुं अचानक
अचानक असां ॿिन्ही जे विच में हिकु अजीब दीवार छिकिजी वई। हिक ॿिए जे वेझो हूंदे बि ॼण अजनबी थी वियासीं। बस लॻे थो उन ॾींहुं खां ई हुनजो चक्कर चालू आहे। पर तव्हां कहिड़े आधार ते इहा ॻाल्हि ख़ातिरीअ सां था चओ? छो जो हाणे उहा न ई मूंसां चङी तरह ॻाल्हाए थी ऐं न ई वरी चङी तरह हालत थी हले पई। खेसि ॼण बिस्तरो खाइण थो अचे। पहिरीं त जॾहिं मां न उथंदुसि असुल बेड कोन छॾींदी हुई, पर हाणे जेसि ताईं हाणे त पहिरीं मूंखां उबती उथी वञे। कल्ह राति जी ॻाल्हि आहे, सुबुह जो 4 बजे उथी हलण लॻी। साईं मुंहिंजा हाणे इहा ॻाल्हि त सुठी आहे नी। हो चई न विया वॾा त सवेल उथजे सवेल सुम्हिजे अवल धणीअ जो नालो वठिजे। मिस्टर पक पकिया, इहा ॻाल्हि नंढनि ॿारनि सां लागू आहे, शादीशुदा कयल वारनि माण्हुनि सां न। मूंखे कहिड़ी ख़बर आहे, मां थोरी शादी कई आहे। हा पोइ अॻिते वो सुबह जो 4 बजे उठी हलण लगी। मां पुछोमांसि गीता केॾां थी वञी पई, त चवण लगी चौपाटी ते सिज उभरण जो नज़ारो ॾिसण वञा। पर चौपाटी ते त सिज लहण जो नज़ारो ॾिसण वञबो आहे नी। एग्जैक्टली, इहा ई त पॉइंट आहे त चौपाटी ते सिज कीअं उभरंदो, हुते त सिज लहंदो आहे। इन मां साफ़ ज़ाहिर आहे त हुनजो कंहिंसां चक्कर आहे। कल्ह त शायदि उहो राति जो आई बि कोन हुई। ही छा पिया चओ? 2 बजे ताईं त बराबरि कान मोटी, पर मतिलब त 2 बजे खां पोइ आई आहे, इएं न? तव्हां कोई केस पुछो कान? कहिड़ो फ़ाइदो, जे एक्सप्लेनेशन घुरां सां त अजायो हथे बुझे पइजी वञो। पर मिस्टर खुटखुटिया, मिस्टर काठमंडी वारा, तव्हीं मूंखे इहो ॿुधायो हुनजो कंहिंसां चक्कर आहे या न? आहे नी। प्लीज़ अॻिते वधो। अॻिते बिल्कुलु डिफिकल्ट आहे। डिफिकल्ट आहे त रहण ॾियो। अच्छा भला तव्हीं मूंखे इहो ॿुधायो, हू मिलंदा कॾहिं? हर रोज़। अच्छा भला हू ॾिसण में कीअं? Yes, I would say he is handsome. बिल्कुलु कॉन्फिडेंट माण्हू पियो लॻे। नेचुरली हैंडसम त हूंदो ई न। ॿियनि लफ़्ज़नि में खेसि डेबोनियर सॼूं त बि सही। दिलकश रोशन सुडोल बदन ताणियल सीनो आखिनि धूड़। भला हू मिलंदा आहिनि त मिलंदा कीअं? बिल्कुलु बरमान सही सां, बिना कंहिं हलकड़ाइप ॾेखारण जी। नेटी बि हू मिली करे कंदा छा आहिनि? कुझु बि न, बसि रुगो परे खां अखियुनि सां मिलाए गरीयत गंभीर मुड़क सां हिक ॿिए खे अखियुनि में लिकल इशारा कंदा आहिनि। लिकल इशारा? हा, लिकल इशारा। नेट बि तव्हां रायो कहिड़ो क़ाइमु कयो आहे? अञा क़ाइमु त कोन कयो अथऊं। त कंहिं खॾे जे तर में वञी पओ। केरु? हेलो, अच्छा सेक्रेटरी, छा चई? मुंहिंजी वाइफ हिते अची रही है। ओफो, पर हुनखे हितां जी एड्रेस कंहिं ॾिनी? छा चई? वो निकरी चुकी है, रास्ते में है, पहुंचने वाली है। ओह माय गॉड, ठीक है, ठीक और ही दूर है। ओके मिस्टर गुडिया, ॾिसो तव्हीं हीअं रहता वञो, मुंहिंजी वाइफ हिते अचण वारी आहे, तव्हीं हीअंर वञो। मां ईअं कीअं वेंदुसि? मां त रिपोर्ट वाचण आयो आहियां, रिपोर्ट वाचे पोइ वेंदुसि। ओफो, ॾिसो असां रिपोर्ट बैग के नहीं वाचींदासीं, हींअर तव्हीं था वञो। मां ईअं कीअं वेंदुसि? ओफो, जीअं आया हुया उअं ई पंहिंजे पेरनि सां हलिया वञो। जीअं मुंहिंजी वाइफ खे ख़बर पइजी वई त मां संदसि हलत चलत ते नज़र रखण लाइ प्राइवेट डिटेक्टिव अपॉइंट कयो आहे। मां डिटेक्टिव किथे आहियां? मां त काठ कुठो आहियां, खोट खुटियो आहियां, बकियो आहियां। जेको चई ॾियोसि। मूंखे पैसा रिपोर्ट वाचण जा था मिलनि, भॼण जा न। मिस्टर पंजाबी घर में आए? ओफो, ॾिसो वो अची वई आहे, हींअर तव्हीं था वञो, असीं मंगल ॾींहुं 2 वॻे मिलंदासीं। ॾिसो तव्हां असांजे वॾनि जी परंपरा बुलाए रहिया आहियो। मंगली मां जंगल 2 बजे न 5 बजे। ओके 5 बजे त 5 बजे, हींअर तव्हीं था वञो। हिकु मिनट वरी छा थियो मुंहिंजा पीउ? मुंहिंजी लाई आप सिंधु नगर मां मूं घुराई आहे। ओफो, मां तव्हांखे ॿी लाई वठी ॾींदुसि, हींअर तव्हीं था वञो। ओफो, तव्हीं हींअर था वञो। हिकु मिनट, वरी छा थियो? मुंहिंजी बैग। ओ जल्दी कयो तव्हीं। तव्हीं हेॾा वञो। न हेॾा त दरी कान्हे नी। मां होॾा अरे पर हुयो त सही। मां होॾा अरे मां तव्हीं जो तव्हां हेॾा वञो प्लीज़। मां न वो निकिरो खणी।
वो एक्चुअली का इम्पोर्टेंट फाइल मिले ही कोन पई, बस उहा पे ॻोल्हियां। खैर छॾियो, ही गुल ॾिसो केतिरा न मस्त आहिनि। मूं हिकु नेपाली छोकिरीअ खां ख़रीद कया। हुन जे अखियुनि में इलाही इलाही इल्तिजा हुई। हुन जूं अखियूं इलाही इलाही शेरियूं हुयूं ऐं हूअ इलाही इलाही ग़रीब पे लॻी। इन करे खेसि न करे कान सघियसि। हाँ छो न, सदावर्त जा कम तो कोई तोखा सके न। पर हींअर तो तुझे कुकिंग क्लास जो टाइम आहे न। उते पिया अॼु सेखारनि खिचड़ी कीअं ठाहिजे ऐं खिचड़ी ठाहिण मूंखे ईंदी आहे। इन करे ॾाढी बोर पे थियसि। इन करे त नेपाली छोकिरीअ खां वरितल सभु गुल क्लास में ई विराए छॾियमि। वाह, दानवीर करण जे खानदान मां आई न। पर किथे तुझो कुकिंग क्लास ऐं किथे मुंहिंजो ऑफिस। ॻाल्हि छा आहे न त मां क्लास मां भॼी तव्हांजे ऑफिस वटां गुज़री रही हुअसि। सोचियो तव्हां सां मिलंदी थी वञा, पर तव्हांजी सेक्रेटरी ॿुधाओ त तव्हां हुते न हिते कमु करे रहिया। हीअ ऑफिस कॾहिं वरितव? कॾहिं कयव मुहूर्त? हिन ऑफिस के वरते काफ़ी टाइम थी वियो आहे। काफ़ी टाइम यानी? हाणे त असांजे शादी खां पहिरीं। पर तव्हां त कॾहिं ॻाल्हि ई कान कई आहे। नॉट नेसेसरी। एक्चुअली मुंहिंजे रेगुलर ऑफिस में मुंहिंजा क्लाइंट्स पिया अचनि वञनि, कमु बराबरि थिए कोन पियो डिस्टर्बेंस जे करे। इन करे इहा ऑफिस वरिती आहे। ओह, यू मीन टू से हीअ तव्हांजी इरेग्युलर ऑफिस आहे? न न, मुंहिंजो मतिलबु इहो कोन हो। आई मीन टू से। खैर छॾियो। ख़बर अथव वो नेपाली बच्ची छा पई चवे पई, मेमशब आप ये शॉप फूल लेगी ना तो हमारे यहाँ बहुत बारिश पड़ेगा मेमशब। 3 साल से हमारे यहाँ बारिश नहीं पड़ा है मेमशब। बस मुंहिंजी दिल भी पघरजी वई ऐं मां खेसि न करे कान सघियसि। अगर ये दान पुण्य जा कम करणा अथई त वञी के अनाथ आश्रम में कर न। अच्छा, थैंक यू। सुभाणे खां ईअं ई कंदसि। ओफो, ही छापाई करी? ये मुंहिंजी ऑफिस है। मूं किथे चयो त ही मुंहिंजो कुकिंग क्लास आहे। ओफो, छो छा थियो? तव्हांजी तबियत त ठीकु आहे न? मुंहिंजी तबियत खे छा थींदो? आई एम ऑलराइट। लॻो त नथा। त कीअं थो लॻा? जीअं लॻणु घुरिजो। इन जो कारण ॼाणणु चाहीं थी पई? इन जो कारण आहीं तूं। मां? हाँ गीता, तूं। गीता तूं कल्ह सॼो ॾींहुं केॾां वई हुई? ॿाहिरि। तोखे ख़बर हुई त घर में मुंहिंजा फ्रेंड्स अचणा आहिनि, घर में पार्टी आहे, इहो सभु ॼाणंदे बि तूं घर खां ॿाहिरि रही? छा वेही कयां तव्हांजे पार्टीअ में? तव्हांजे फ्रेंड्स खे वेही बिस्किट जा ग्लास भरे ॾियां? खेनि सिगरेट ऑफर कयां? मूंखे शोपीस या कठपुतली बणजणु पसंदि कोन्हे। गीता, मुंहिंजो चवण जो मतिलबु इहो कोन हो। ज़ोर सां मां बि ॻाल्हाए सघंदी आहियां रमन। तव्हांजो इहो ई मतिलबु। ओ गीता, तूं सम्झी छो नथी? तूं मुंहिंजी पत्नी आहीं। पत्नी? तोखे त शायदि पत्नी जी माना बि ख़बर न आहे। न, तव्हीं खणी ॿुधायो। गीता, असां ॿिन्ही शादी कई आहे। पत्नी जो मतिलबु आहे अर्धांगिनी। गीता, अग्नि जे साम्हूं असां हिक ॿिए जे दुख सुख में साथ ॾियण जो वाइदो कयो आहे। पत्नी माना हर क़दम ते हमराह। पर तूं त सच्ची पत्नी साबित ई कोन थी न। सच्ची पत्नी जमन आहियां न। मां तव्हांजी पत्नी थोरी आहियां। केरु लॻा मां तव्हांजी? केतिरा न सपना ॾिठा हुआ मूं त तव्हां ऐं मां ऐं तव्हां असांजो नंढो मगर सुंदर घर हूंदो, जंहिंजे अंगण में हमेशह ख़ुशियुनि जी बरसाति वसंदी। असां दुनिया में रहंदे बि दुनिया खां दूर हूंदासीं। मगर तव्हां कॾहिं मूंखे इन जो अहसास बि कोन करायो। बस तव्हांजे लाइ तव्हांजी दुनिया हुई तव्हांजी ऑफिस, तव्हांजा क्लाइंट्स ऐं तव्हांजा केसिस। बस इहे ई सभु कुझु बणिजी पिया हुआ तव्हांजे लाइ। ऐं मां हिकु शोपीस शादियुनि ऐं पार्टियुनि जे लाइ। रमन, मुंहिंजी हिन दुनिया सां परख कंहिं कराई? तव्हां न। तव्हांजी हिन हाई सोसाइटी में कीअं हलजे चलजे, कंहिंसां कीअं बिहेव कजे, मूंखे कंहिं सेखारियो? तव्हां न। मुझे संगीत ऐं कला सां परख करण कंहिं सेखारी? तव्हां न। ऐं अॼु जॾहिं तव्हांजी इन्हनि ॻाल्हियुनि ते हली मूं पंहिंजनि ख़्यालनि खे आज़ादु छॾे ॾिनो आहे,
तो यो ताके नथो वणे गीता पर ही लिक लिका केस ताई हलंदो लिख लिका छाजो लिख लिका प्लीज गीता तू बखूबी जानी थी तो मैं छा तो पुछण चाहियां पियो बुधा जानी थी ना प्लीज ये वकीलन वांगुर सवाल करण बंद कयो मां तवा जे इनन वकीलन वारे आवाज मां बोर थी चुकी आया मुके साफ साफ बुधाओ कि तवी आखिर चवण छा था चाहो मुझो मतलब साफ है सिधो है गीता मां सिर्फ एतो तो जानना चाहे तो वो आखिर केर है जेको असा बिनी जे विच में दीवार बन जी चुको है छा मतलब इस गीता मुझो अजा मुंह न खोलाए तू बखूबी जानी थी तो मैं छा तो पुछण चाहियां तू जानी वाली अबोध बनने की कोशिश कर रही है गीता गीता केर आए हो जंहिंजे पुठियां सॼो सॼो ॾींहुं घर खां ॿाहिरि रहंदी आहीं कंहिंसां मिलण वेंदी आहीं ठीक है जेकॾहिं तव्हीं ॿुधणी चाहियो था त ॿुधो जॾहिं तव्हां ऑफिस हलिया वेंदा हुआ त मां घर में अकेली थी वेंदी हुअसि मन वेगाणो थी वञण करे ॿाहिरि घुमण हली वेंदी हुअसि मां पंहिंजनि ख़्यालनि में एतिरी त गुम हूंदी हुअसि जो इहा भी खबर कान अथम त हेतिरनि ॾींहंनि में मां किथे किथे वियसि ऐं घणा दफ़ा हिकु ॾींहुं जॾहिं मां क्लास तां मोटी रही हुअसि त ॾिठमि हिकु शख़्स मुंहिंजो पीछो करे रहियो आहे जे मां आहिस्ते आहिस्ते हलियसि त हू बि आहिस्ते हलियो ऐं जे मां तकिड़ो तकिड़ो हलियसि त हू बि तकिड़ो पियो हलियो कीअं पियो लॻो हैंडसम स्मार्ट न न ऑन द कॉन्ट्ररी मस्करो पियो लॻो अजीब पोशाक अजीब हलत चलत मगर किस्सो इते ही खत्म न थो थिए वो हर रोज मुझे पीछो कंदो रहियो मां जिते जिते वेंदी हुअसि वो उते उते मुझे पुठियां हाज़िर हूंदो हुयो इहो किस्सो हलंदो रहियो हिकु ॾींहुं मां बस में वेठी हुअसि त मुंहिंजी ॾाहीं पासे वारी सीट ते अची वेठो ऐं मूं तरफ़ यकटक निहारण लॻो मूंखे इहो महसूस थियण लॻो त ॼाण हुन जे अखियुनि कुझु इशारो कयो मगर न हुन जे अखियुनि में पाण मुंहिंजे लाइ इज़त नुमाया हुई बस उन ॾींहं खां पोइ मां संदसि पीछो करण लॻसि इन वक़्त अंदरि असीं ॿई हिक ॿिए जे आदतनि पसंदी नापसंदीअ खां वाक़ुफ़ थी वियासीं हुनखे छा वणे छा न वणे इन जी मूंखे ख़बर आहे सभिनी शयुनि खां वधीक हिकु शइ हू वॾे चाह सां खाईंदो आहे कहिड़ी लाई लाई हा ऐं घटि अगरि ॾही ऐं माखी मिली वियसि त ॼण सभु कुझु मिली वियसि बस उन ॾींहं खां पोइ मां संदसि पीछो करणु लॻसि हिकु मज़े जी ॻाल्हि ॿुधायां हिकु ॾींहुं जॾहिं मां क्लास तां मोटी रही हुअसि त इहो ॾिसण लाइ त हू मुंहिंजो पीछो करे थो या न मूं पंहिंजे पर्स मां हिकु आईनो कढियो इहो ॾिसण लाइ त हू पुठियां आहे की न ॾिठमि त हू मुंहिंजे पुठियां त न आयो पर हिकु थंबे सां टेक लॻाए बीठो हो ऐं बी करे लाई खाई रहियो हो हा ऐं मूंखे पुठियां अचण लाइ इशारो करे रहियो हो रमन उन ॾींहुं जेकॾहिं मुंहिंजी जॻह ते ॿी का बि छोकिरी हुजे हा न त उहा डिॼी वञे हा पर मूंखे अलाए छो डपु ई कोन लॻो हा तोखे डपु छो लॻंदो तूं त राणी दुर्गावती आहीं न हुन मूंखे पुठियां अचण लाइ इशारो कयो ऐं मां हुनजे पुठियां हलंदी वियसि वॾी सुरई के हुन जे अखियुनि में हिकु अजीब कशिश हुई अखियुनि में या चश्मे में ॿिन्ही में ख़बर अथव हिकु ॾींहुं हिकु शोरूम में मां ड्रेस वठी रही हुअसि त ॾिठमि हू मूंखे हिकु कारी जीन्स ॾेखारे रहियो उहा ई न जेका कल्ह पाती हुई बस उन ॾींहं खां पोइ असां ॿिन्ही जे विच में हिकु मिठो रिश्तो जुड़ी वियो हुन जी हर पसंदी नापसंदी मुंहिंजी पसंदी नापसंदी बणिजी वई हुन जी हर आदत खे मूं पंहिंजी आदत बणाइणु चाहियो चाहे असां ॿिन्ही पाण में कॾहिं ॻाल्हायो बि कान हो पर तॾहिं बि असां ॿिन्ही जे विच में हिकु अणॼातल सुञातल रिश्तो जुड़ी वियो पोइ त बसि कॾहिं हैंगिंग गार्डन कॾहिं राणी बाग कॾहिं जू कॾहिं चौपाटी कॾहिं सर्कस त कॾहिं पिक्चर मतलब बम्बईअ जी हर जगह हर गली
अधु मूं पंहिंजे अखियुनि सां ॾिठी, अधु हुनजे अखियुनि सां। अरे ही छा, गुल त सुकी विया। अरे भाई, कोई पानी ॾियण वारो आहे? आए नी के विजय काठमंडिया। एक्चुअली गीता छाए जो मुझे रेगुलर ऑफिस में मुझे क्लाइंट को तंग पिया कन। यो बुद्धि तो मजाक में नहीं बची मैं। ओ अभी बाहर क्यों आया? काम अंदर मच्छर बैठ जात मैं। यानी तव्हां भाई हिक ॿिए खे सुञाणो? आधो गाबड़ी सुञाण भाई, पर या सुञाण पर कदे वदंदी एड़ा असां नजर न था अचन। यानी तव्हां सब कुछ ॿुधो? आओ इन जी खबर है न साहिब के भी आहे। असां जे धंधे में पहिरों अखियुनि सां पीछो थींदो आहे, उहे कननि सां। ही उहो ई शख़्स आहे। मूंखे ख़बर आहे। अच्छा शट अप। तव्हां इनखे ईअं चुप रहण छो चई रहिया? I said will you please shut your mouth? बाबा मूंखे त सफ़ाई ॾियण खपे नी। सो तव्हां प्लीज को कभी न कराजो प्लीज। को कर कहिड़ो कर त तव्हां मां ॻाल्हायां थो। पहिरीं तव्हां मूंखे इहो ॿुधायो त तव्हीं आख़िर आयो केरु? मां चयमि तव्हांखे इसको अखु न कराइणो प्लीज। सो मां तव्हांजो बॉस आहियां, ख़बरदार जी तव्हां हिकु ॿिए खां ॻाल्हायो प्लीज। तव्हां वेही रहो प्लीज। पंजाबी मां ॻाल्हायां ॿुधाईंदा त तव्हीं आख़िर आयो केरु? ॾिसो मां तव्हांखे हथ जोड़े रहियो आहियां प्लीज तव्हां कुझु बि न कराइजो। तव्हां हिन जॻह में हथ छो जोड़े रहिया आहियो? ॾिसो मां तव्हांखे हिकु दोस्त तौरु रिक्वेस्ट करियो आहे, तव्हां महिरबानी करे हितां हलिया वञो प्लीज। तव्हां मुंहिंजा दोस्त न आहियो। त छा तव्हां भाई हिक ॿिए जा दुश्मन आहियो? मिसेस पंजाबी मां हिकु प्राइवेट डिटेक्टिव आहियां ऐं तव्हांजी हर चाल ते नज़र रखण लाइ मूंखे मिस्टर पंजाबी मुक़ररु कयो आहे। छा? न हीअं नथो थी सघे। रमन चई ॾे त सभु कूड़ आहे। गीता मां बि छा करियां? तुंहिंजी हलत चलत बि त अहिड़ी हुई न, सॼो ॾींहुं घर खां ॿाहिरि मूंसां गॾु हूंदे बि मूंखां दूर। गीता मुंहिंजे जॻह ते ॿियो कोई बि हुजा त उहो बि इहो ई करे हा। हेतिरो अविश्वास। पति पत्नीअ जे रिश्ते में हिकु इहो ई त धाॻो हूंदो आहे जंहिंजे सहारे हुननि जा सभु रिश्ता जुड़ंदा आहिनि। पर तव्हां इहो धाॻो, इहो विश्वास ईअं तोड़े छॾींदा, मूं कॾहिं सुपिने में बि कोन सोचियो हो। आई एम सॉरी गीता, मुंहिंजी त मत मारिजी वई जो मूं ही कदम खयो। गीता मां हींअर छा कयां? ओह माय गॉड। गीता मुंहिंजी ॻाल्हि ॿुध। गीता प्लीज मुंहिंजी ॻाल्हि ॿुध। मरी वई गीता डार्लिंग मूंखे हिकु लफ़्ज़ बि न आहे ॻाल्हायो। प्लीज़ दूर थी वञो मुंहिंजी नज़रुनि खां। गीता मां तोखां सवाइ कीअं थी सघंदुसि? दूर थी वञो मुंहिंजी नज़रुनि खां। ॿुधो न? I said shut up। मां त कुझु चयो ई कान्हे नी। जेको कुझु तव्हांजी ज़ाल चयो मूं त फ़क़ति दोहरायो। अॼु मां तोखे न छॾींदुसि। हीउ सभु तुंहिंजे करे थियो आहे। घर टोड़ींदड़ हीउ सभु तुंहिंजे करे थियो आहे। ख़बरदार जेको क़दम बि अॻियां वधायो। घर टोड़ण जी ॻाल्हि त परे रही, पहिरीं मां तव्हांजी खोपड़ी न टोड़े छॾियां। डिटेक्टिव जे धंधे में अहिड़ियूं ॻाल्हियूं सिखणी पवंदियूं आहिनि। ऐं हिकु ॻाल्हि गंढ करे छॾियो त मूं कुझु कान कयो आहे। कुझु कोन कयो? न मुंहिंजी ज़ाल जे अरमाननि सां खेॾी करे चवीं तो कुझु कोन कयो आहे। तव्हांजी ज़ाल जा अरमान त मुंबई जे गिलनि में पिया भिटकनि। मूं त खेसि प्यार जी इडल ॾेखारी आहे ऐं चाहियो था त तव्हांजी ज़ाल जा अरमान वरी न भिटकनि त सिखो, हैंगिंग गार्डन घुमणु सिखो, रानी बाग घुमणु सिखो। हीअं ऑफिस में कमाइणी सभु कुझु कान्हे। गीता तूं मूंसां ॻाल्हाईंदी आहीं न? अरे जॾहिं तव्हांजी शिकिल ई नथी ॾिसणु चाहे त ॻाल्हाइण जो सवाल ई नथो थिए नी। खॾे में पओ तूं ऐं खॾे में पई गीता। तव्हां त पागल आहियो, पागल। तव्हांजी जॻह ते मां हुजां त ख़ुशि थियां हा, ठॻी वञा हा। कहिड़ो मारियो मुड़ुसु पंहिंजी ज़ाल जो एतिरो ख़्यालु रखंदो हो। अरे तव्हांखे ख़बर आहे त तव्हां ते नज़र रखण लाइ हू असांजी कंपनीअ खे केतिरा पैसा ख़र्च कंदा आहे। अरे जॾहिं तव्हांजे हक़ थो सम्झे तॾहिं त शक थो करे नी। पर अलबत हिनखे ईअं न करणु खपंदो हो। हाणे सिचुएशन तव्हांजे हथ में आहे।
खपियो त मारियोस, खपियो त बचायोस। गेट आउट। तव्हां बि ॿाहिरि हलिया वञो। मूंखे कंहिंजी बि हमदर्दीअ जी ज़रूरत कान्हे। मां मूंखे त गेट आउट करणु चाहियो। असांनी जे विच में अहिड़ा सुठा संबंध जुड़ण खां पोइ बि सुठा संबंध? बिल्कुल। भला तव्हां ई ॿुधायो त मुंबई शहर में गुज़रियल हेतिरा ॾींहं किन बि ॿिनि शख़्सनि हेतिरी मौज मस्तीअ में गुज़ारिया हूंदा जो हिन ॻाल्हि खां इनकार करे सघंदा? न त मूंखे हिते बीहण जो पूरो हक़ आहे। ॾिसो नी, कूड़ ॻाल्हाइण पाप आहे ऐं हिकु दफ़ो प्यार जी इंडल ॾिसण खां पोइ चवनि त मूं कान ॾिठी आहे, इहो वॾो पाप आहे। प्लीज़ तव्हां हितां हलिया वञो। मूंखे तंग न कयो। ॾिसो, तव्हांजी लफ़्ज़ में मुंबई शहर जी हर गिली हर गिटी तव्हां अधु पंहिंजे अखियुनि सां ॾिठी आहे, अधु मुंहिंजे अखियुनि सां। ज़रा हिननि अखियुनि में अखियूं विझी ॿुधायो त हिननि अखियुनि तव्हां छा न ॾिठो आहे? राणी बाग, सर्कस, हैंगिंग गार्डन, शिवाजी जो पुतलो। ऐं हाणे त राणी बाग जा सभु जानवर बि मूंखे सुञाणिया आहिनि। ख़बर अथव, हिकु ॾींहुं मां राणी बाग हुयुसि त पुठियां आवाज़ आई, औकात में ॾियारा हिकु ॿिनी न प्यारी यार। मूं जॾहिं पुठियां निहारो हिकु चीज़ करियो त तव्हांखे त ख़बर आहे मां खाईंदो आहियां लाई रोटी टुक पाती। एतिरो कुझु करण खां पोइ मां गेट आउट। मिसिस पंजाबी, हिते बीहण जो हक़ मूंखे न त दुनिया जे ॿिए कहिड़े माण्हूअ खे मिलंदो? मिस्टर पंजाबीअ खां सवाइ तव्हीं त पागल आहियो, पागल। हिन लफ़्ज़ जी माना मूंखे ख़बर न आहे ऐं न ई वरी तव्हांजे पति मां जेके किताबनि में हूंदी। पर मिस्टर पंजाबी आहे किथे? मिस्टर पंजाबी हू ते मेंदीअ जूं वलियूं छिनी थो फिटी करे। हू पंहिंजो गुस्सो हमेशह ईअं ई ज़ाहिर कंदो आहे। जेको मेंदीअ जूं वलियूं छिनी थो फिटी करे सो मुंहिंजे हथनि में छा मेहंदी लॻाईंदो? ॾिसो, तव्हां रोड मां आंसू न ॾिसी सघंदो आहियां। तव्हांजी अखियूं, तव्हां जादू ॾिसंदा? जादू का कमाल देखो, रोती आंखों को हंसता देखो, चौधरी का चांद देखो, हंसते को फिर रोता देखो। ओ सॉरी हंसते को और हंसता देखो, यानी कि ये गए आंसू छू छू छो 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 छो। जादूगर फेल। हाँ, तव्हां लाइक है ना? लाई इन जी ज़रूरत मूंखां वधीक तव्हांखे आहे। प्लीज़ तव्हां हितां हलिया वञो। ॾिसो, तव्हां हीअं मूंखे हितां ॿाहिरि कढो, उन खां पहिरीं मुंहिंजी हिकु ॻाल्हि ॿुधंदा? कहिड़ी? मां पंहिंजी नंढड़ी उमिरि में 35 नौकरी कई आहे ऐं अॼु हिन 35 नौकरीअ जो आख़िरी ॾींहुं थो लॻे। हिते जेको बि कुझु थियो आहे उन खां पोइ राय एंड मुंशी कंपनी वारा मूंखे नौकरीअ ते न रखंदा। हूअं बि मां हिन नौकरीअ खां बेज़ार थी चुको आहियां। हाणे तव्हां ई मूंखे आसरो बख़्शियो। उहो कीअं? पंहिंजो घर संसार बचाइण जो हिकु मौक़ो ॾेई। तव्हांजी ख़ुशीअ लाइ मां मिस्टर पंजाबी सां कॉम्प्रोमाइज़ करण लाइ तयारु न आहियां। तव्हां त हुन वीचारे ते खामखां नाराज़ था थियो। हुन सां पाण त तव्हांखे हमदर्दी हुअणु घुरिजे। हू बि छा करे, ऑफिस मां जॾहिं घर वापसि मोटंदो त सोचींदो त संदसि पत्नी इंतज़ारु कंदी हूंदी ऐं प्यार जा ॿ मिठा ॿोल ॿुधी संदसि सॼे ॾींहं जो थकु दूरि थी वेंदो। पर पंहिंजी सोच जो बदल तव्हांखे घर में न ॾिसी संदसि मन में झिलझिलाहट ऐं शक पैदा थींदो ऐं आस्ते आस्ते उहा दीवार उहो शक मज़बूत थो थिए ऐं तलाक ताईं बचे थो ऐं पोइ कोर्ट कचहरी वग़ैरह। हाणे सिचुएशन तव्हांजे हथ में। मूंखे त कुझु सम्झ में ई नथो अचे मां छा कयां। हिकु पासे आहे मिस्टर पंजाबी, ॿिए पासे आहे मुंहिंजो घर संसार ऐं विच में पीसजी रहिया आहिनि मां ऐं मुंहिंजा अरमान। तव्हां मूंखे सिर्फ़ु एतिरो ॿुधायो त तव्हां मिस्टर पंजाबीअ लाइ कुझु करणु चाहियो था या न? हा। त पोइ जीअं मूंखे नई ज़िंदगी बख़्शी अथव तीअं हिनखे बि बख़्शियो। मतलब? जीअं मूंखे पंहिंजी अखियुनि सां मुंबई ॾेखारी अथव तीअं हिनखे बि ॾेखारियो। पर इहा ॻाल्हि त हलंदे हलंदे थी वई न। त ॻाल्हि खे ठाहियोसि नी, छड़ो माठ जी चादर ताणे वियो। मतलब हिकु अखर बि न ॻाल्हायां? हिकु अखर बि न। इहो मुमकिन न आहे। अरे थींदो, ज़रूरु थींदो। चओ झूलेलाल। मिस्टर पंजाबी हिकदमि अंदरि ले अचो। पर आखिर तव्हीं करणु छा था चाहियो? तव्हांखे माते भरोसो आहे नी?
न भले ना हुजे पर पंहिंजो घर संसार बचाइण में इंटरेस्ट आहे या न? अलबत्ता आहे। बस ॿियो छा खपे? ॾिसो जीअं मां थो चवां तीअं 15 ॾींहं लाइ कजो। 15 ॾींहं? आओ ॿियो कोई चाड़ो कान्हे। प्रॉमिस? हाणे चओ प्रॉमिस। प्रॉमिस। सो हू इतरे अचे त हुन ना हिकु अखु खणी में न निहारजो, भले ज़मीन आसमान सां मिली वञे हुन सां हिकु अखर बि न ॻाल्हाइजो। मतलब जो चप्पल में सिबी छॾियां? आओ लॻे तो वो अचे तो तव्हां वेही रहो चुपचाप शांत नाज़ सां अंदाज़ सां। ओफो एतिरी रड़ोरड़ छो मचाई अथव? तव्हांखे एतिरे घुराइण लाइ? हल गीता हल त हल असांखे जेको कुझु ॻाल्हाइणो हूंदो असीं घर हली ॻाल्हाईंदासीं। अरे हाणे ॻाल्हि करण लाइ कुझु रहियो ई कान्हे नी। गीता मुंहिंजी मिस्टर पंजाबी मां चवां थो नी। मिस्टर काठक उठा मां तव्हांखे वरी थो चवां पियो असां ॿिन्ही जे विच में अचण जी कोशिशि न करियो ऐं 5 मिंट जे अंदरि हितां गुम थी वञो। मिस्टर पंजाबी हाणे मिसिस पंजाबी खे कुझु बि चवण जी ज़रूरत कान्हे। इन मौन विर्त रखिया आहे ऐं हिन तरफ़ूं ॻाल्हि ॿोल करण जा सभु हक़ मूं वटि महफ़ूज़ आहिनि। गीता गीता ही कहिड़ी बकवास कर रहा है? फज़ूल आहे हिन सां ॻाल्हाइण फज़ूल आहे। मिस्टर पंजाबी मिसिस पंजाबी सां या मिसिस पंजाबी लाइ का बि ॻाल्हि ॿोल करणी हुजे त मूंसां गॾु ऐं हिन जे दिमाग़ में हिकु ब्राइट आइडिया उथल पुथल मचाए छॾी आहे। छा मतलब? मतलब त हुअ तव्हांखे हमेशह लाइ त्यागण थी चाहे। गीता गीता ही सब हिकु चारो अथव अॼु खां 15 ॾींहं ताईं तव्हां पंहिंजी गीता पुठियां ॾींहुं राति चकर हणो ऐं विच में थोरो मुफ़ासिलो रखिजो। उहो जाते जाते वञी ताते ताते वञो। उहो जेको जेको ॾेखारेव उहो ॾिसो, उहो जेको जेको ॿुधायव उहो ॿुधिजो। यानी कि अॼु खां तव्हांजो उथण वेहण हलण चलण नचण टपण ते हिन जो ई हक़ रहंदो। ऐं इन अरसे अंदरि जेकॾहिं उथंदे वेहंदे हेठियां मथे ॿाहिरि अंदरि हिकु अखर बि ग़लति ॻाल्हाइण माने शर्त जी भञकिड़ी करण ऐं तलाक। तव्हां चई चुका? आओ ऐं हाणे तव्हां शुरू थी वञो। केस हैंगिंग गार्डन वठी वञो, रानी बाग वठी वञो ऐं स्पेशल स्वामी खाराइजो। तव्हां बि खाइजो। नो एक्सक्यूज़। मिस्टर काठक उठा वो अगर ये समझे थी तो मां संदस गॾु रहण लाइ अॻियां पुठियां घुमंदुसि त खंड थी खाए पई। खंड न लाई। I said shut your mouth and stop this nonsense. Step back क्या? हीअर अगर तू 2 मिनट अंदर गुम न थोई त मां तोखे ॾिसी वठंदुसि। ऐं 1 मिनट अंदरि तव्हां फ़ैसिलो न कयो त मां तव्हांजा रब पोल 15 करे छॾींदुसि। नालायक इडियट। हेलो मिस्टर पंजाबी इज बिजी। तस सुभाणे जे मां तोखे नौकरी में न कढां त चइजे तुंहिंजे बॉस खे समूरी रिपोर्ट ॾेई जे तोखे नौकरी त न कढायो त मुंहिंजो नालो बि रमन पंजाबी न आहे। अरे त रमन सिंधी भले ईअं कजो हाणे तव्हां वेंदे वेंदे हिकु फ़ोन कंदा वञो मुंहिंजे बॉस खे त मां नौकरी छॾी आहे ऐं मूंखे हिकु ॿी नौकरी मिली वई आहे। किथे? तव्हां वटि। हा हेलो असिस्टेंट ऑफ मिस्टर पंजाबी स्पीकिंग। हा हू 15 ॾींहं लाइ मोकल ते आहे। हा हनीमून करण विया। हा मैं ॿी शादी न कई अथई ज़ाल उहा ई अथसि। 1 मिनट मिस्टर पंजाबी। ऑटो लाई कम ईंदव। ऑटो ॾई माखी कम ईंदव। ऐं हा गुलनार खे ज़रा ख़ुशि रखिजो। पहिरीं तव्हां हिन जे पुठियां वञिजो पोइ उहो तव्हांजे पुठियां ईंदी त मिस्टर पंजाबी लोकेशन। बस 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 मां समझी वियुसि मूंखे छा करणो आहे। हल गीता हल त हल। हाँ त शादी कई अथव न त करे छॾियो ऐं जे कई अथव त मां अचां थो।